बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुझा दोस्त सरफराज हुसैन शाह साहब, इब्रार अली शाह साहब, मजहर अब्बासी साहब, वरेरो गुलाम रब्बानी, वरेरो मुमताज़, वरेरो ज़हीर, जेके भी कलोड़ा बिरादरी जा दोस्त भाइर, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा दोस्त भाइर जेके हिते वेठा, पटके वारा, अजरक वारा, टोपी वारा, गोर वारा, जेके भी असांजा पाड़ेसरी आहिनि, अस्सलामु अलैकुम, जिए फुटो। टाइम मुख़्तसिर ज़रूर आहे, पर मूंखे ॾाढी अॼु ख़ुशी थी आहे ऐं उम्मीदवार साहिबान बि गॾु हुया जंहिं फराग़ दिली सां तव्हां असांजो इस्तक़बाल कयो आहे। अलाह कंदो 25 जुलाई वारो फ़ैसिलो अॼु ई अची वियो आहे, असां खटे विया आहियूं, तीर खटे वियो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे वई आहे। इंशाअल्लाह ताला तव्हांजो ऐं असांजो साथ अणटुट आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ सोशल मीडिया ते, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ फेसबुक ते, पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ मीडिया ते ग़लति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त ही पार्टी सिंध जी दुश्मन पार्टी आहे। बाबा, सिंध दुश्मन पार्टी ही नाहे, ही वाहिद पार्टी आहे जेका सिंध जी पार्टी आहे, जेका सदाईं सोभारी थींदी आहे। इहा पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी आहे, इहा पार्टी बेगम नुसरत भुट्टो जी पार्टी आहे, इहा पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे, इहा पार्टी आसिफ अली ज़रदारी जी पार्टी आहे, इहा पार्टी फरियाद टालपुर जी पार्टी आहे ऐं इहा पार्टी इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी जी बि पार्टी रहंदी ऐं अवाम हुननि सां गॾु रहंदो। असांजा उम्मीदवार क़ौमी असेंबली ते सैयद इब्रार अली शाह साहब ऐं सूबाई असेंबली ते सरफराज हुसैन शाह साहब आहिनि। माण्हुनि जे ज़हन में कुझु क्यासर आयूं हुयूं, जीअं तव्हां सां मुंहिंजो बिरादराना ताल्लुक़ आहे, न रुगो सियासी ताल्लुक़ आहे हिन इलाइक़े सां, इन सां बिरादराना ताल्लुक़ आहे तव्हां सां। माण्हू चवनि पिया दादा उस्मान खान कावड़जी पियो आहे, हलियो वियो आहे। अदा 2012 खां जीअं पीपल्स पार्टी में हुआसीं, अॼु बि पीपल्स पार्टी में आहियूं, इंशाअल्लाह पीपल्स पार्टी में ई रहंदासीं। इहे GDA वारा मफ़ाद परस्तनि जो टोलो आहे ऐं इहे मफ़ाद परस्तनि जे टोले लाइ मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। मोर ॾिठो अथव? मोर, हा भाउ ॿुधायो, केॾो सुहिणो पखी आहे, नचे थो त ख़ुशि थो थिए, पर जेॾी महिल पंहिंजा पेर थो ॾिसे त रोए थो मोर। इहो अथव GDA, उन्हनि जा पेर ई अहिड़ा अथव बाबा। अगरि इन सिंध धरतीअ में, इन पाकिस्तान में कंहिं कुर्बानी ॾिनी आहे, वाहिद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़ानदान ॾिनी आहे, ॿिए कंहिं कोन ॾिनी आहे। ॿियनि सभिनी पंहिंजा मफ़ाद ॾिठा आहिनि बाबा। इंशाअल्लाह ताला तव्हां जे सॾ में सॾ सदाईं ॾिनो बि आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि ॾींदा रहंदासीं। असांजे उम्मीदवारनि खे, पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब कयो। 25 जुलाई ते इन तीर खे कामयाब कयो। असां ऐं तव्हां गॾु आहियूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। टाइम मुख़्तसिर आहे, उम्मीदवार बि